भक्तों जा सरमोर भगत साहब मैं चेतनाम से भाई साहब सरकारी सर्विस वारा के वकील के ॿिया हीअं फाइल हथनि में हीअं बेन अची भई भगत साहब ॻाए थो पियो थोरो घणी ॿुधी वञो बेन जे चितो बीठा ई रहनि अंग्रेज़नि जी हुकूमत हूंदे और बीठा ई रहनि कहिड़ी शक्ति हुई ॾाढी गहराई जी आहे हे ॾिसण जी दृष्टि आहे 50 साल वियासीं 1918 में भाई साहब गॾु हो चेतनाम मूंखे बि चए ॾिसो 11 बजे रोटी खाई थोरो घुमियासीं पए चई भाई साहब ॾिसो हे हेॾे दृष्टि विझो कीअं सॼी ॻाल्हि ॿुधायां श्री राम अफ़गानिस्तान कंधार जो हिकिड़ो फ़क़ीर तपसा जे लिहाज़ सां उतां अची करके रावलपिंडी हसन अब्दाल हितां टकरी मथे वेठो अचे तपसा खां साहब कीअं नौखनि पृथ्वी खे बचाइण जे लाइ अहंकार टोड़ण जे लाइ उतां पास थिया त पाणी जी प्यास मर्दाने जे मथे वञ फ़क़ीर वेठो त उन खां पाणी घुर मुंहिंजो तलाउ भरियल हो हेॾे जंगल हो मथे वियो चए तूं हिते कीअं पहुतो आहे चए मूंखे पाणी खपे पर तूं हिते पहुचे कीअं चई गुरु नानक शाह फ़क़ीर आहे माण्हू सां गॾु आयो नानक शाह फ़क़ीर आहे नानक त हिंदू जो नालो आहे चई हा बसि मोटे तुंहिंजे लाइ पाणी न आहे ॿुधी अथव इहा ख़बर तव्हां मुंहिंजी वात सां ॿुधो मोटियो हेठि साहब चयो तूं वरी वञ तोखे चइबि न पाणी न मिलंदो मोटी आयो साहब चयो तूं टियों भेरो वञ चङो टाइम लॻंदो आहे असां 1966 में मथे वियासीं 123 ॼणा हुआसीं 123 पुलिस वारा गॾु हुया जंग लॻी न 65 में सुरक्षा जे लिहाज़ सां हिकु माण्हू सां हिकु पुलिस वारो गॾु भाई हरदास मल हुयो भीखचंद शराफ हुयो घोटकी वारो विशनदास हो इहे 7-8 ॼणा हुयासीं ख़ैर उहो ॾिठोसीं तलाउ ते मथे हिन टियों भेरो वियो चई जेकॾहिं एॾो फ़क़ीर आहे त उते छो थो पाणी घुराए जवाबु मिली वियो हुनखे जीअं चए तीअं साहबनि पंहिंजो हीअं जो इशारो कयो त तलाउ जो पाणी सॼो हलियो आयो हुन पार हलियो आयो मां पुलिस वारनि खां पुछां पियो भई पाणी जेको हितां मथां वियो हेठि जेको हिते पहुतो हे झराझर पाणी थो हले इहो किथां थो लहे कहिड़े इंजीनियर घुराया विया आहिनि इहो पतो मिले न सघियो आहे इहो पाणी हिते पहुचे कंदो उहो पाणी उते ऐं मथां छा चयूं सॼे शहर खे इन पाणी मां ई सॼो शहर खे पाणी मिले थो ऐं हितां जे आम आबादियुनि खे पाणी बि पुलिस वारो बि चए मूंखे बि चए मां पुछां नथी पाणी थो मिले त उते जंहिंमहिल हीअं ॾिठे त पाणी कोन्हे त हुन छिप सटी त साहिबु खॿो हथु हुनखे ॾिनो उहो खॿो हथु छपियल उन खॿे हथ जे हितां ॾिसे आहे 50 साल हितां हीअं पाणी निकिरे थो हाणे पाणी धड़ाधड़ निकिरे थो वॾो तालाब आहे उहो पाणी फिरी करके साहिब जेका दरबार आहे उहा हेठां बेसमेंट आहे थंभनि ते बीठल आहे उन बेसमेंट में कमरा बि ठहियल आहिनि माण्हू लही वञे रस्तो बि आहे उहो नालो आहे नाले में पाणी थो वञे त भाई साहिब जी केॾी गहरी दृष्टि आहे मूंखे त चवनि ॾिसो हेॾो पाणी धड़ाधड़ अचे थो हे तलाउ सॼो भरियो पियो आहे उहो नाले में पास थिए थो इन नाले मां पाणी वधी करके हेॾे बेसमेंट में नथो वञे इन जे अंतर्गत हले थो हाणे हरी मां त अखियूं खोले अथई भई वॾा आहिनि बुज़ुर्ग आहिनि हेॾे ख़्याल ई न वञे भई ठीकु आहे पाणी वञे थो हेॾो पाणी नाले में पए थो उभरे न इहो इन जे अंतर्गत कीअं थो हले इहा कराबात आहे भाई साहिब मूंखे बि वाह 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 पुराणियूं ॻाल्हियूं आहिनि रहण पासो हा
उमास हाँ हाँ हा जंहिंमहिल पाणी न ॾिठई ऐं छिप सटे बसि पोइ हेठि लही आयो हेर भाभी चवंदा जेको असां अब्दाल वञे ऐं मथे टकरे छॾे तुंहिंजी यात्रा सफल न थी हाणे झटि थी करे झटि जी महिमा थो करे हा अहिड़ी फ़क़ीरी जिते एतिरो द्वेष पियो आहे तूं हिंदू सो आहियां तोखे पाणी न आहे छा इंजे फ़क़ीरी आहे फ़क़ीर हुजे हिंदू मुस्लमान मञे और तूं हिते द्वेष ॿधी वेठो आहे हिते फ़क़ीरी बंदगी करण आयो न इन ॻाल्हि कान न ॿुधणी आहे हे त असां ॾिठोसीं हिन ॻाल्हि हा हा असां बि कंहिंजा औलाद आहियूं फ़क़ीर इन खे चइबो राम